भिटशा जी नगरी में नाजायज़ हद दख़लनि जे आधार सबब शहर की खूबसूरती मुतासिर थियण लगी है। शहरी तोड़े मुसाफ़िर भी सख्त परेशानी के मुंह ॾियण लगा आहिनि। इंतज़ामिया जी नाअहली ऐं अदम दिलचस्पी सबब दमूरा चौक समेत टंडो आदम रोड, VIP रोड, स्टेशन रोड, शाही बाज़ार और सब्जी मार्केट में कब्ज़ा माफ़िया सरगर्म बणिजी वई आहे ऐं नाजायज़ हद दख़लनि सबब रोड रस्ता सोड़ा थियण लगा आहिनि, जंहिंसां ट्रैफिक जो जाम थियण बि रोज़ जो मामूल बणियल आहे। अक्सर मुसाफ़िर ख़ास करे मरीज़ भी अस्पताल वेंदे सख्त परेशानी के मुंह ॾियण ते मजबूर आहिनि, जिन्हें तो शाही बाज़ार समेत अक्सर हंधनि ते दुकानदारनि पंहिंजे दुकाननि आॾो स्टॉल कैम्प करे रेड़ा भी बीहारे छॾिया आहिनि, जंहिंसां मर्दनि सां गॾोगॾु औरतुनि ऐं स्कूली ॿारनि खे ईंदे वेंदे सख्त तकलीफ़ पेश अचण लगी आहे। ईअं त असां जेको 5 मिंट जो सफ़र आहे उहो अधु कलाक में असां उन जॻह ते रसूं था जिते जंहिं ते असांखे कमकार हूंदो आहे। जीअं त असांजा ॿार स्कूल वञण ॾाढी तकलीफ़ आहे, रोड रस्तनि ते रेड़ा लॻा पिया आहिनि फ्रूटनि जा ही हू वग़ैरह, उन जे करे असांखे ॾाढी तकलीफ़ आहे। जेके चिंचिन वारा आहिनि तंबूरा चौक के चारई पासा घेरो कयो वेठा आहिनि, जेका रस्ते मोटरसाइकिल जो रस्तो कोन्हे अचण वञण जो, ऐं शाही बाज़ार में ॾिसंदो त उतां ई खां असांखे लंघण जो रस्तो कोन्हे, ऐं स्कूल जा ॿार बच्चा न्याणियूं जेके बि अचनि वञनि थियूं उन्हनि खे ॾाढी तकलीफ़ थिए थी। वॾो आज़ार आहे जंहिंमें माना हादसा रोज़ जो मामूल बढ़ियल आहिनि। स्कूली ॿार हुजनि या का एमरजेंसी वग़ैरह आहे, उते 2-2 कलाक गाॾियुनि जूं कतारूं लॻियूं पियूं आहिनि, जंहिं सबबु शहरनि खे तमामु घणी परेशानी आहे। शाही बाज़ार आहे जेका चंद क़दमनि जी हूंदी, 100-150 क़दमनि जी हूंदी, पर अफ़सोस आहे उते जेके दुकानदार आहिनि उन्हनि दुकाननि जी ॾाढ मुड़सी, उन्हनि दुकानदारनि जे जेका इंतिज़ामिया खे ललकारण जो जेको दावो आहे उहो इहो आहे त उन्हनि दुकाननि जे अॻियां हिकिड़ा रेड़ा बीहारे छॾिया आहिनि, हिकिड़नि बीहारे छॾिया आहिनि कंप्यूटर वारा जेके डाउनलोडिंग कनि था उते बीठा आहिनि। ऐं उन खां अलावा इहा उहा घटी आहे जितां शेख मोहल्ले पीर मोहल्लो, लतीफ़ कॉलोनी, कच्ची आबादी जूं जेके असांजी नियाणियूं आहिनि उहे स्कूल जे टाइम अचनि बि थियूं ऐं वञनि बि थियूं, पर उते जेके इहा बेहयाई लॻी पई आहे, इहा बेहयाई कंहिंखे नज़र कोन थी अचे। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी नगरी भिटशा में इंतज़ामिया कब्ज़ा माफ़िया समेत नाजायज़ हद दख़लियूं कंदड़नि आॾो गोॾा खोड़े छॾिया आहिनि ऐं कार्रवाई करण खां लाचार बणियल आहे। भिटशा जे मुख्य शाही बाज़ार समेत टंडो आदम रोड ऐं सब्जी मार्केट में असिस्टेंट कमिश्नर हाला पुलिस अटालनि सां गॾु मुनाफ़ेखोर दुकानदारनि मथां छापा हणण दौरान नाजायज़ हद दख़लियूं ॾिसी बि ख़ामोश तमाशाई बणियल रहियो ऐं कब्ज़ाखोरनि ख़िलाफ़ के बि अहकामात जारी न कया। ज़िले इंतज़ामिया खे घुर्जे त भिटशा जे दमूरा चौक समेत अक्सर हंधनि ते नाजायज़ हद दख़लनि ख़िलाफ़ कार्रवाई करे चिंची रक्षाउनि ख़िलाफ़ बि क़दम खयां वञनि था, जीअं मुसाफ़िरनि सां गॾु मरीज़नि खे बि वधीक तकलीफ़ूं पेश न अचनि ऐं शहर जी खूबसूरती मुतासिर थियण खां बची पवे। कैमरामैन टीम सां गॾु रजब अली बोज़दार, टाइम न्यूज़।